सारा जुबान जी हयाती ते बेशक संदस बादशाही सुबह शाम ते दुदट धरती के ओठ लगे पंजाए ते रुली राणा बिहार यूं राजधानियों ते ढकन ढूंगर पिया न ढकन था पैर पटते डाय मिलट होलो दिनई ओ खाइलाई हुई तकाब मलन जीवदाई दिल देख चवन सा ज़बान दल दले वेई वरी भुज दिलो भिड़ चवन सो कछ दिलो पियो किरी राजा महल रपियो वेई छल छट जी छिरी मुड़ा की नमुन कुरव्या मजस मोमिन मरी मरी मज़लूम व्या बोलिया इलाही हुई तकाब अमलन जीवदाई ककर कहर जो कनया बे मथारा कयो शादी शेख के ही विजी पहना रखे पड़ो भुज दिले भरियो हो छत पापन जो घड़ो साड़ा अठों सरखो लगो कागन में खड़ो झड़प ॾींहं जुमे जी दाई हुई तकाब अमलन जीवदाई कन सरप सोरो थई सट कुट भुज सजो बिड़ थियो रहियो छुगो छैल छट अदा आया इमारतन में थिया अटपट किरी कैद खाना झुरी जेल चट खजी खान दाना खटन वारा पिया उत पट ॾिसो पदरन में अॼु उन्हनि जी पुहाई हुई तकाब अमलन जी ऊंदाही पियो पोह महीने फेरिए सन 2001 साल थे खुशू खास की यूं फिरो छमर 26 मीम थे झंडा चूर जानी वारी कियो सद सबर थे इस बटाल अडीट में दो मतस पूरा 5 साल थे से खत्म खयल सारा की कदर कुन फयकून थे झुरी चूर झंडल वे उत उदी धूड़ थे सकेले सरजन राथी सेकन हिक में संदन सपाई हुई तकाब अमलन जी ऊंदाही हुकूमतूं हेक हिते कंदा हुआ न हुकूमत हुजत हुते हली सरप झपो हिक सेकन हेतां हाकुम विया हली जिन जा कुटुम विया कबीला उन जा जिगर विया जली छलम वंजन छाग कंहिंजी ईअं राणा विया रुली अॼु पिनण वारा उत पुॼी विया खणनि पिया खपण खिली कुझु ॾिजो कहर खां कड़की को रठियो मथा को रठ काही हुई तकाब अमलन जी ऊंदाही इन्हनि ॻाल्हियुनि जा अदा केरु पुछे धणी दावर खां दलील मारे माजे सिटर छॾई वॼाही वकील के इमारतनि में आई आ किननि में रही आ कलील जॾहिं हथूं टिपी विया हिकांदा थिया जरंदा के पे अहिड़ा जलील ऊ त भाड़ा किज भेड़ा दरिया गदनील ना फरमान नबी जय किज तोगड़ा जी तबाही हुई तकाब अमलन जी ऊंदाही हलिया की न हे कड़ाई ऊ मौजज़ा मुनाफ़कन खे मिला सुकल पट सारा हे त शेला शिला दरड़ देव था नव्या खाई ओलिया ओला सर ज़मीन सारी थी अला रे अला लात ला इलाहा इल्लल्लाह जी लॻाई हुई तकाब अमलन जी ऊंदाही अॼु जाहेली मसौला जातियूं चवन करे सो भरे सच चवण में सिटम करियो न त आग में पे आख़िर आलो भरे ओपन फीचर अजावा वेन छोरा छांगू करे मिसी त्यूं मुनारा लॻया मिंबर परे कुझु ॾिजो कर खां वॾी उन जी वॾाही
हुई त का बि अमलनि जी हूंदाही। हेक हूंदो हेक रहंदो हेक हेकड़ाई उनजी हली लोॾो लोकाइयो पिया ॾिह दुली न पना पीरन आइयो न वेझा थिया वली महिर सां महिरबान धणी रब धरती झली इबरत आई इहे उथी आहे उली नाहे मना मिदरनि खे वञनि था खपण खाई हुई त का बि अमलनि जी हूंदाही। कादर लिखा कुरवान में बयान बेशक भला इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ालहा सख़्त धो दे जॾहिं दुध बि धरा छॾी थी बार बार पंहिंजा से नबिया अॼु पलटी पाणीअ कलरनि में किरा ढिकूं ढोरनि के यूं हे मडल महिला मामिला बेली बि और न पराई हुई त का बि अमलनि जी हूंदाही। वेर जंहिं इन ही वॻे अगरि रुसी राजा वियो मरी मीर मामद सो लॾे लाखाणी वियो घोट गैरत वारो हवाले हूरन जे थियो अॼु उग गो गुलनि वारो हिते वॻो विकिजे पियो कॾमूर महिला मंडल को नी गम जो नियो रसे शूट रन्नू बेली बियो टंग लटरड़ी मारुति वारी माई हुई त का बि अमलनि जी हूंदाही। एॾा कम इबलीस कया लखें लानती लिखवार अज़ाज़ी न औलादम जैसा करायूं हेलूं हज़ार बुलाए बालम बऊरा वियो सियाणा संगार महाराजा उन्हनि में प महिला सवें 70,000 फिटी ऊपरन माराई दुआई हुई त का बि अमलनि जी हूंदाही। कच्छ जा किला कीअं किरी वे भुज जवाब दे भला खानदाना हुआ खटन वारा कीअं विया खपणनि सीवा से खुला के ज़ना ज़ोर ॿधियो न ॿार भूमि खां झलिया किरोड़े कतारे हज़ारे मों विया ईअं हलिया बुरी मिल्क त बेज़काती न मालिक खे मिलिया प्रेम लगन पेनारे खुता कंजरे हुआ कुला रुठो ईअं राणू थी ना मर्दन सां न गाई हुई त का बि अमलनि जी हूंदाही। ख़तम खाहोड़ा थिए कहिड़ी रीत जे करे ढीलो रसो ढेल घणी हक हाजी इब्राहिम जो ही तरफ़ूं तरे कलम कोरठन जी हुई कूड़ाई भुजप छॾियो हो बाण उन ॾींहं में भरे सन 2000 साल लिखी सो कलम कादर जो भला कीअं टरे समा मोर सां माण्हू उन वांगर ऊंची आंगुर अदा ईअं को भले अॼु करे मोड़ी आह मज़लूम मोमिन जी छॾियो भुज खे बि बेदी करे जज कोरट जड़प जुमे टेम उन्ही में थी टिराई हुई त का बि अमलनि जी हूंदाही। एॾा कम इबलीस कया लखें लालती नवस नादान जी हे बुरी भेल थी सवें सरकार साधन किया छूटी रेल थी मरी मोमिन विया उन्हनि सां हिणी हेल थी मुड़िया की न मुनकर गज़ब घूर आई हुई त का बि अमलनि जी हूंदाही। कलम कादर ईअं कियो पण कान रसंदी उन्हनि खे कया फ़र्क़ दिलियो फ़ैसला मथे मोमिननि हूंदा मज़ा मरी त मुनाफ़क़ विया न खणंदा पूरो पसा पकड़ बादी पंजाह वर्दन जो हूंदी सख़्त साहिब जी सज़ा फिटा फिरलो करे शामथन में खेॾा शेर शाही हुई त का बि अमलनि जी हूंदाही। अगनास क़ौमूं न ॿियनि थे यूं सुणो क़ौम हे लेखालू तता जे गुनहगार हूंदा गंदा त मों पे बिगड़ी बोलड़ा थींदा हुआ तिन जा भूत तां
ये लेखा इत पूरा अदा ईंदे अरबियता कुर्बान कायनात थियो उन बाबी अड़े जंहिं हिकु ॿोलता सरवर तुंहिंजा आयूं सलामी किज कठे का बाझ बनियता करम कादर कैदा किया हुई जात जतन जी जिता नात नवल की जी थी निगाही हुई तकाब अमलन जी उदाही अॼु भुली हक बादशायूं वेयूं विया कुट में जो जना कमाल थी पुरुषन चीरा पगन विच पिया पोइ महिला मांद थी नास गांधी ईअं नंगर हथ गादी लाल थी हक गादी हुआ जन सां बी झल बोल थी सट सोरठ सब सारी झड़प जूना गढ थी कच्छ काठा वार ला पियो हिकु लोडो लख थी करम असांजे कर कादर धणी दाणू को ईमान राई हुई तकाब अमलन जी उदाही धणी दरबार दांतो जी में दिया जिते रोज राड़ा उते वेरूं किजविया सुन सवाल साहिब हे सरूजा ए मालिक मियां गुनहगार गंदो आऊं पण आहियां नंग पंहिंजे ते नियारे बाज तुंहिंजी ही पियो बोल बोलियां लात लातक न तू रहमतुल्ला धणी दरबार उम्मीदवार आहियां कद कुफर कच्छ मां कर कादर मजस का कल में जी कमाई हुई तकाब अमलन जी उदाई हा भाई वाह सरुआ वाह 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 वा